लाड़काणो रोड ते बिन मोटरसाइकिल सवार गोठाणा एजाज ऐं सुहेल शहर खां टिन नामालूम हथियार बंदन पारां मोटरसाइकिल फुर करण वारे वाक़े ख़िलाफ़ शहर बिरादरी जे माण्हुनि रतोदेरो बाईपास ते निटाणो समय एहतिजाज करे धरणो हणी रोड बंद करे पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। रोड बंद थी वञण सबबि मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं ईंदड़ वींदड़ ट्रैफ़िक पिणु बंद थी वई। एहतिजाज कंदड़नि दीदार अली, बरकत अली, अज़ीज़ुल्लाह, परवेज़ अहमद, नवाब, रहीम बख्श, गुलाम रसूल शहर ऐं ॿियनि मीडिया ॾोह धाईंदे चयो त असांजा छोकिरा पंहिंजे ॻोठ सुभाणे शहर खां मोटरसाइकिल ते रतोदेरो अची रहिया हुआ त रतोदेरो लाड़काणो रोड तां हथियारबंदनि पुलिस एहलकारनि साम्हूं हिननि खां मोटरसाइकिल फुर कई। हिननि चयो त पुलिस एहलकार रोड ते बीठल हुजण बावजूदि हिननि कुझु बि कोन कयो। शहर ऐं आसपास में रोज़ फुड़लुट जा वाक़िया मामूल बणियल आहिनि, पर रतोदेरो जी पुलिस हिन बावजूदि बि ख़ामोश तमाशाई बणी वेठी आहे। ॾोहारनि ख़िलाफ़ पुलिस का बि कार्रवाई करण लाइ तयारु न आहे, जंहिं सबबि इहे ॾींहं ॾिठे जो दिलेरी सां माण्हुनि खां फुरूं करे फरार थी वञनि था। हुननि DIG, SSP लाड़काणो ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कंदे चयो त असांजी फुरथियल मोटरसाइकिल वापसि कराए ॾिनी वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची